अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। अॼु तव्हांजे यादो पेश कंदासीं हिकिड़ी कहाणी आहे बादशाह ऐं वफ़ादार तोते जी। बादशाह त पाण अल्लाह आहे, पर ज़माने जो हिकिड़ो बादशाह हो जंहिंखे कोड़ जी बीमारीअ अहिड़ो अची वरायो जो सॼो बदन वठिजी वियसि। उहा जाइ न हुयसि जंहिं ते आङुर रखी सघिजे। सॼो बुत फटनि फुड़नि सां लिंबिजी वियुसि, जंहिं मां बदबू पई ईंदी हुई, जंहिं करे को बि माण्हू हिन जे वेझो कोन वेंदो हो। वेचारा नौकर चाकर बि लाचार मुंहं ते कपिड़ो रखी ठल ठकोर कंदा हुआ, पर घड़ी बि ॿ घड़ियूं तरसी बीठे ई वटांस मोटी हूंदा। बादशाह वेचारे इलाज करण खां कीन घटायो, लख लुटाए छॾियाई, पर कुदरत अहिड़ी जो कख जेतिरो बि फ़ाइदो कोन थियुसि। ऐं थींदे थींदे मथे जा वार बि अची अछा थियसि। आख़िरकार सभिनी पासनि खां नाउमीद थी मुल्क राज जा मामला वज़ीर जे हवाले करे कारा कपड़ा पाए शाही इमालात जे अॻियां चौवाठे ते ऊंधी मजी करे वेही रहियो। उन्हीअ चौवाठे तां हर रोज़ केतिरा ई देश परदेस जा फ़कीर दरवेश लंघंदा हुआ, ऐं बादशाह बि सभिनी खां इलाज लाइ ॾस पता पियो पुछंदो, पर कंहिं बि हिन खे को अहिड़ो ॾस कोन ॿुधायो जंहिं मां उहो चङो भलो थिए। हिकिड़े ॾींहुं कंहिं दौरान विलायत जो हिकिड़ो पीरसन पोड़ो सैलानी फ़कीर अची लंघियो, जंहिं जे कननि जूं पापड़ियूं बि पे धुॾियूं। तंहिं बादशाह खे ॾस ॾिनो त पूरा 40 ॾींहं लाॻीता तोते जी रत सां तड़ करियो, उम्मीद त कोड़ जो चिटो बि कोन रहंदो ऐं गुलाब जे गुल जहिड़ा थी पवंदो। सैलानी फ़कीर त बादशाह खे उहो ॾस ॾेई पंहिंजी वाट वठी वेंदो रहियो, पर बादशाह खे अची ॻणितीअ वरायो त एतिरा तोता अचनि किथां जो रोज़ उन्हनि जी रत सां तड़ करे सघिजे। नेठ बादशाह चौवाठे तां उथी पंहिंजे मालात में आयो ऐं अचण सां नौकरनि खे हुकुम ॾिनाई त हिकदमि शहर में पड़ो घुमायो त अॼु खां वठी 40 ॾींहंनि ताईं जेको बि माण्हू जेतिरा बि तोता बादशाह वटि आणींदो तंहिंखे ओतिरो इनाम मिलंदो। सॼे शहर में पड़ो घुमी वियो। जंहिं बि उहा ॻाल्हि थे ॿुधी सो अजब में पइजी वियो। पोइ इनाम जी लालच में हर को माण्हू तोता हथ करण लाइ तीर कमान हथ में खणी जंग में काहे पियो। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो अञा माण्हू तोता ॻोल्हण लाइ शहर में निकिरी जंग में घिरिया मस त सख़्तु तूफ़ान सां गॾु मींहुं अची वठो ऐं सभु माण्हू उन्हीअ ॾींहुं जीअं ख़ाली हथे विया हुआ तीअं पोएं पेर मोटी आया। उन्हीअ शहर में हिकिड़ो ग़रीब काठेर रहंदो, जंहिं वेचारे वटि घर में सॼो ठिकर बि कोन हूंदो ऐं दिहाड़ी जॾहिं झंग मां काठियूं करे ईंदो तॾहिं उन्हीअ खे विकिणी अटे लप वठी वञी पंहिंजे बचनि जो गुज़ारो कंदो। उन्हीअ ॾींहं जो मींहुं वठो ऐं तमामु तूफ़ान लॻो, तंहिं करे ही वेचारो मुझी पियो त हाणे छा कजे। ख़्याल कयई त अॼु पिसियल काठियूं मूं ग़रीब खां केरु वठंदो, पर वरी बि पंहिंजनि बचनि जो वीचार करे कुआड़ी कुल्हे ते रखी उन्हीअ ई मींहं वाह में उथी जंग ॾांहुं रवानो थियो। जंग में घुमंदे घुमंदे हिकिड़े वॾे बड़ जे वण ते वञी नज़र पयसि, जंहिं मां थुड़ जो हिकिड़ो पासो सुको ठोठ थियो बीठो ऐं लाहींदे कुल्हे तां कुआड़ो अची थुड़ खे वरताई। अञा 2-4 धक मसायाई त थुड़ मां हिकिड़ो तोतो निकिरी आयो, जंहिं हिन खे चयो त अदा काठेर ख़ुदा जे वास्ते हिन थुड़ खे ॿियो धक न हणिजांइ।
जो मुझा बच्चा मीह में पिसी मरी वींदा। काठेर जवाब ॾिनुसि त आऊं ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजो ऐं मुंहिंजे बचनि जो पेट गुज़र हिन काठियुनि ते आहे। हिन मींहं वाह में रुलड़े खां पोइ मस मस ही सुकल उथड़ हथ आयो अथमि। सो ही न वढिया त काठियूं किथां कंदुसि ऐं राति पंहिंजनि बचनि जो तुअण कीअं पूरो कंदुसि। तोतो ॾाढो शश्चर थियो ऐं ॿी का वाह न ॾिसी काठेर खे चयईं त मूंखे खणी हली बाज़ार में विकण, तोखे चङा पैसा मिलंदा, पर महिरबानी करे हिन तुड़ खे न वढ। काठेर तोते जी उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं तोतो खणी शहर ॾांहुं रवानो थियो। काठेर जॾहिं शहर में आयो तॾहिं बादशाह जा नौकर हिन खे हथ में तोतो ॾिसी हिन ॾांहुं डोड़ी आया ऐं कंहिंसे बादशाह वटि वठी विया। बादशाह तोते खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं काठेर खे चयईं त ए शख़्स तोखे जस हुजे, हिन हेड़े मींहं ऐं तूफ़ान में मुंहिंजे लाइ तोतो खणी आयो आहीं। हाणे जेको घुरणो हुजे सो घुर। काठेर चयो कि बिला आऊं हिकु ग़रीब काठेरो आहियां, मूंखे छा मजाल जो अव्हां खां कुझु घुरां। ॾींदा त बि अव्हां जो एहसान, न ॾींदा त बि अव्हां जो एहसान। साईं जिन खे दुआऊं कंदो हलियो वेंदुसि। उते तोते बादशाह खे चयो त कि बिला हिन ग़रीब खे 40 मूरू इनाम ॾियो त अव्हां खे दुआऊं कंदो वञे। बादशाह तोते खे ॻाल्हाईंदो ॾिसी अजब में पइजी वियो ऐं हिकदमि उन जे चवण ते काठेर खे 40 मूरू इनाम ॾिनाई। काठेर मूरू वठी दुआऊं कंदो वञी पंहिंजनि ॿारनि बचनि सां ख़ुशि थियो। बादशाह पोइ नौकर खे हुकुम ॾिनो त छुरी खणी अच त तोतो कुही उन जी रत सां तड़ करियां त हिन मोज़े मर्ज़ खां को छुटकारो मिलेनि। बादशाह जो उहो हुकुम ॿुधी तोतो ॾकी वियो ऐं ॾाढी आज़ीअ न्याज़ीअ सां बादशाह खे अर्ज़ु कयाई त कि बिला मूं हिकिड़े तोते जी रत मां अवी हिकिड़ो तड़ बि करे कोन सघंदा। अव्हां खे हिन मोज़े मर्ज़ खे छुटण लाइ घणा ई तोता घुर्जनि, तंहिं करे 2 तोतनि जी जान बख़्शे करे रुगो मूं हिकिड़े जे खंभनि खे पटे उन खे पाणीअ में काढ़े उन सां फ़क़ति हिकिड़ो भेरो तड़ करियो त ख़ुदा जे हुकुम सां अव्हां जे बदन ते कोड़ जो हिकु टिको बि कोन रहंदो। बादशाह खे तोते जी ॻाल्हि ते एतबार अची वियो। पोइ उन जे चवण मूजिबि तोते जा सभई खंभ पटाए पाणीअ में टहिकाइण जो हुकुम ॾिनाई। नौकर हिन जा सभई खंभ पटे पाणीअ में टहिकाए बादशाह खे अची इतलाउ ॾिनो ऐं तोते खे घोड़नि जे कुड़ में फिटो करे छॾियऊं। बादशाह इमाम खाने वञी कपिड़ा लाथा ऐं पंहिंजे बदन ते पाणी ओतण लॻो। जीअं जीअं मथां पाणी विझंदो वियो तीअं तीअं कोड़ जा फट बि लहंदा विया ऐं जॾहिं सभु पाणी ख़तम थी वियो तॾहिं सॼे बदन जी चमड़ी गुलाब जे गुल जहिड़ी नरम थी पियसि। बादशाह उहो हाल ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं अल्लाह ताला जो शुक्र कयाई। उन ई ख़ुशीअ में केतिरा ई ॾींहं खेर खेरातूं कयाई ऐं आए वे ग़रीब गुरबे खे बेहिसाब खाराई। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ बादशाह ख़ुशि चङो भलो थी मोटी अचे तख़्त ते वेठो ऐं वज़ीर खे मुल्क जो कारोबार वठी पंहिंजे हथ सां सॼो कारोबार पाण संभालण लॻो। उन ई विच में तोते बि घोड़नि जे कुड़ में धिका खाई खाई नेठ नवां पर कढिया ऐं अची उॾामण जहिड़ो थियो। उते तोते ख्याल कयो त बादशाह खे वञी संदसि चङ भलाई जूं मुबारकूं बि ॾियां ऐं अर्ज़ु बि करियांसि त हाणे मूंखे मोकल ॾे त वञी बचन भेड़ो थियां। उहो ख्याल करे तोतो उॾामी बादशाह वटि वियो ऐं संदसि साम्हूं पट ते वेही खेसि मुबारकूं ॾिनाई। उन ते बादशाह तोते खे खणी पंहिंजी झोलीअ में विहारियो ऐं अखियुनि मां ॻोढ़ा किरी पियसि। तंहिं ते तोते बादशाह खे अर्ज़ु कयो त कि बिला अव्हां खे बाक़ी कहिड़ो ग़म आहे जो एतिरो ग़मगीन पिया ॾिसजो। तॾहिं बादशाह चयो त ॾुख अथमि, पंहिंजी पीरी जो सॼी जवानी कोड़ में कटिजी वई, कोड़ मां छुटुसि त कहिड़ो छुटुसि।
उते तोते चयो त बादशाह सलामत जे मोकल मिले त अवां जे पीड़ीअ जो बि इलाज करियां। बादशाह मुर्की जवाब ॾिनुसि त मियां मिठू मुंहिंजे पीड़ीअ जो भला तूं कहिड़ो इलाज कंदे?